नाज़रीन, पूरे पाकिस्तान जी आबादीन में भी यौम इस्तेसाल मल्हाए पियो वञे। मरकज़ी तकरीब डिप्टी कमिश्नर जी ऑफिस अॻियां थी गुज़री। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर यूनिस बकारी। जी यूनिस जी, अॼु पूरे पाकिस्तान में 5 अगस्त यौम इस्तेसाल तौर मल्हायो पियो वञे ऐं सॼे पाकिस्तान जा बदीन में भी डिप्टी कमिश्नर बदीन आगा शाहनवाज़ ख़ान तरफ़ां अहम तकरीब कोठाई वई है जेका DC ऑफिस बदीन में मुनक़द कई वई है ऐं हिन में तमाम मकतब फ़िक्र के माण्हुनि शिरकत कई है जंहिंमें मुख़्तलिफ़ खाता एजुकेशन ऐं मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट गॾु आहिनि ऐं हीअ जेका तकरीब हले पई इन तकरीब खां पोइ हिकिड़ी रैली निकिरंदी जेका DC ऑफिस खां DC चौक ताईं वेंदी जंहिंमें मौजूद शहरी वापारी सियासी समाजी अगवान शिरकत कंदा। असांखे ॿुधाईंदा हलूं त वतन अज़ीज़ पाकिस्तान जे अवाम जे तरफ़ां ही अॼु यौम इस्तेसाल के मौके ते कश्मीरी भाइरनि सां यकजहती जो ऐलान किया पियो वञे ऐं हर तरफ़ कश्मीर बनेगा पाकिस्तान जा नारा गूंजी रहिया आहिनि। अॼु जो ॾींहुं 5 अगस्त 2019 ते जेका बर्बरियत कई वई जेको तशद्दुद कयो वियो इंडिया जी गवर्नमेंट जे तरफ़ां मज़लूम कश्मीरियुनि सां उहो 370 आर्टिकल ऐं 35A आर्टिकल जेको इंडिया जो ही कॉन्स्टिट्यूशन आहे उन कॉन्स्टिट्यूशन के एब्रोगेट किया वियो ख़त्म किया वियो जंहिंमें इंडिया जी कौम इंडिया जी गवर्नमेंट इंडिया जी मिलिट्री उन कॉन्स्टिट्यूशन के एब्रोगेशन खां पोइ कश्मीर उतों जे जेकी कश्मीरी अवाम है ऑक्यूपाइड कश्मीर है जेका उन जो स्टेटस हो उनके ख़त्म किया वियो उहो कंडेम करूँ था। असीं चऊं था त कश्मीर जो इंडिया के आइन जो आर्टिकल 370 ऐं आर्टिकल 35A इनके फौरी तौर पर बहाल किया वञे। कश्मीरी भाइरनि ते इंडियन इस्तेसाल जो है असां उन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था।